अञा मोहब्बत सा दिल बर नबी ते दुरूद पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्न वलिय्यल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुवा यतवल्लस सालिहीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अहले सुन्नत जा जलीलुल कद्र उलमा हुफ़ाज़ स्टेज ते रौनक महफिल आहिनि ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो भाइरो बुज़ुर्गो, अल्लाह जा लख शुक्राना जंहिं जुम्मे शरीफ जी भलारी रात ते भलारी महफिल में हाज़री जी तौफ़ीक़ ॾिनी है। मदीने वारे साईं फरमायो आ त जुम्मे जे ॾींहुं ऐं जुम्मे जी रात मूं ते घणो दुरूद पढ़ंदा कयो। अल्लाह जा ला तदाद मलाइक आहिनि जिन खे अल्लाह जी ड्यूटी ॾिनल आहे। उहे ज़मीन में पखिड़िजी वेंदा आहिनि, ॻोठनि में, शहरनि में, वस्तियुनि में, वाहणनि में, हता कि ॿेड़ियुनि में, जहाज़नि में, जिते भी इंसान रहन था उहे मलाइक उते फैलजी वेंदा आहिनि। सिर्फ़ हिन जे लाइ त ॾिसंदा आहिनि कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके दुरूद था पढ़नि। पोइ इहे दुरूद मलाइक सगोरा तोहफे जी सूरत में खणी दिलबर नबी जी बारगाह में मदीना तैयबा में पेश कंदा आहिनि। या रसूल अल्लाह, तवां जा गुलाम, तवां जा हुबदार, तवां जा मुहब्बतदार अज नसीराबाद में गॾिजी तवां जे लाइ दुरूद जो ही तोहफो मोकिलियो। हालांकि मदीने वारे साईं फरमायो आ त अस्मा व सलात अहल मोहब्बती, मोहब्बत वारे जे चपन मां निकतल दुरूद जा आवाज मूं ताईं पहुचंदा आहिनि। मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहियां। जीअं अल्लाह तबारक व तआला बाननि जा अमल ॾिसे थो, किरदार प्रकार बाननि जा अल्लाह का मख्फी न आहिनि, पर इन जे बावजूद मलाइक माण्हुनि जा अमल खणी खमीस ते सूमर ते अल्लाह जी बारगाह में पेश थींदा आहिनि। त
तो मुझा मालिक ही तुझे बानन जा अमल हिन ही नेकियूं हिन ही बदियूं हिन अल्लाह जे बारगाह में फरिश्ता पेश कंदा हिन। हालांकि अल्लाह खुद समीउ बसीर आ, दिसण बुधण पसण वारो आ, पर इन जे बावजूद भी मलाइकन के शाहिद बनाईंदो आ। इन तरह सा दुरूद पढ़ण वारन जे दुरूद ते फरिश्तन के अल्लाह शाहिद बनाइण जे लाइ गलियुन घिटियुन में मोकले। छा नसीराबाद वारो तव्हां भी को तोहफो मदीने में मोकिलण चाहियो था? पंहिंजी सूखड़ी सोने नबी जे दरबार ते मोकिलण चाहियो था? उन जो सिलो तव्हां के छा मिलंदो? इमाम सखाफी रिवायत आंदी आ त जेडी मल हबीबन जी बारगाह में दुरूद पहुंचंदो आ, पो या खुद हुजूर जी बारगाह में आशिकन जो दुरूद पहुंचे या फरिश्ता पहुंचाइन। साईं फरमाइन था मूं वटि हिकिड़ो नूर जो दफ्तर आ, उन में उन्हनि जा नाला लिखंदो आहियां त फलाणनि फलाणनि मूं ते दुरूद मोकिलिया। नसीराबाद वारा छा मदीने वारे साईं जे दफ्तर में तव्हां भी पंहिंजो नालो लिखाइण चाहियो था? केड़ा केड़ा नालो लिखाइण चाहियो था? अचो तो पो गरजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह। साईं फरमाइंदा ता मुते लुंडो दुरूद न मोकलींदा कई। असाबन पुछो सी लुंडो की अणपूरो खोटो नामुकम्मिल अनकम्प्लीटेड दुरूद मुते न मोकलींदा कयो, कंप्लीट दुरूद मोकलियो। असाबन पुछो या रसूल अल्लाह अज तो नई गाल बुधी सी, यानी दुरूद मुकम्मिल है दुरूद अणपूरो। मुकम्मिल दुरूद केड़ो आ, अणपूरो दुरूद केड़ो आ? साईं फरमाइंदा रुगे ही जो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद, या अल्लाह असां जे सरदार मुहम्मद ते रहमत मोकिल, दुरूद मोकिल। इहो अणपूरो दुरूद आ, पर मुकम्मिल दुरूद इहो आ जो मुझे अहल बेतन ते मुझे बच्चन ते भी दुरूद मोकिलियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह। अन मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या। तवाजी अज जी महफिल तालीमात सैयदना इमाम हुसैन, सुभान अल्लाह। फज़ाइल इमाम हुसैन जा असा सुन्नी नंढपण का वठी बुधंदे थे अचूं पिया। मसाइब इमाम हुसैन जा दुख मैदाने करबला जा वाक़या बार बार बुधंदा रहूं था, हर साल बुधंदा रहूं था, पर कुछ असा के भी इने वाक़े मजा इने साने मजा तालीम पिराइण जो हक हुआ। इमाम हुसैन जे जिंदगी मुबारक मजा साईं जे दसल सबकन मजा दर्स पिराइण आशिकन जो कमा, अहल बेतन जे हुबदारन जो कमा। सुभान अल्लाह। फजाइल भी बुधो, मसाइब भी बुधो। साईं जी जिंदगी मुबारक जो वो पहलू जेको मैदान करबला में गुजरियो आ इहो भी बुधो, पर
जेका पकिया इमाम हुसैन जी पाक जिंदगी उहा किए गुजरी इमाम हुसैन जो रातियों किए गुजरियों ॾींह किए गुजरिया इहा तालीम बि असां के सिखण जो हक आ पिराइण जो हक आ रुगे ॿुधणो नाहे पर उन ते अमल भी करणो आ छाता जो नसीराबाद वारा आयो सियाणा सेबता अल्लाह कंदो मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजे पलव में पवंदी पर पहिरीं हिते जेके ताला लॻल आहिनि दिमाग़ खे ये ताला खोलियो त ॻाल्हि सम्झ में अचे हिकड़ा माण्हू जलसे में ईंदा आहिनि उहे पंहिंजा ज़हन भरियूं ईंदा आहिनि पंहिंजूं ॻाल्हियूं सोचूं रिथियूं ईंदा आहिनि पोइ ढावल आया ढावल मोटी विया कुछ हासिल करे न सघंदा आहिनि खाली थी अचे तो कुछ दाखिल थिए न घड़ो पानी में भरियो पियो हूंदो मथों खीर भी विझोसि कोन पवंदो न पहिरीं खाली कर त कुछ कणा पवन न को फुड़ा पवन न ओ मिठा मजलिस में वञो आलिमन जी महफिल में वञो अल्लाह जे सालियाबानन जे कचहरी में वञो त पंहिंजा ज़हन खाली करे सिखण पिराइण जी नियत खणी वञो खुदा जाने अल्लाह जे कुरान जी महफिल मां खाली न मोटंदो रहमत जा झोल भरे मोटंदो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह इमाम हुसैन जी विलादत केड़े घर में थी जी अम्मा निहार जो अब्बू निहार सुभान अल्लाह मुझा दोस्तों जी जीजल अम्मा सारी दुनिया जे औरतुन जी सरदार जो अब्बो वलियन जो सरदार जो नानो नबियन जो सरदार जी जात सभनी जातियुन जी सरदार जी बोली सभनी बोलियुन जी सरदार जो घराणो सभनी घराणन जो सरदार जी तरबियत जी तालीम जी परवरिश जी पालना जी सिख्या नबूवत वारे गोद में थी सुभान अल्लाह मुझा दोस्तों उहा अम्मा दुनिया सुमदिया पर नबी जी न्याणी हर रात में स्यारे जी लंबी रात हिकड़ी रकात में 83 पारा कुरान जा मुकम्मिल करे वठे दिया अन्या रकात पूरी थींदी मथों बिलाल सुहारो फजर जी बांग चवंदो अस्सलातु खैरुम मिनन नौम ओडी मल खातून अतहर पंजी नमाज बाकी रकात मुकम्मिल करे रोई चवंदी मौला रात केतरी नंढड़ी कई थई का रात वडी करी हां त मोहम्मद जी न्याणी बरकातूं पढ़ी दिल खुश करे मुझो बरकतू पूरियूं न थियूं तुझी रात खत्म थी वई ए मुझा मौला कुछ त रात के इंघाई हां वडो करी हां त मां दिल खोले बरकतू नफिल पढ़ी सगा मुझा दोस्तों जो बाबो अली हजरत हसन तो फरमाए हो वल बकाओ फिल मेहराब लैला जरे रात थींदी त मौला अली पूरी पूरी रात मेहराब में रोंदे 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 कुरान पढ़ंदे ॾींहं करे छॾींदो तमाम जन कूफो ॾिठो तन ॾिठो हूंदो पर जन न ॾिठो तव्हां खे मां थो ॿुधायां मां उहो मंज़र ॾिसी आयो आहियां जॾहिं मुंहिंजो मौला अली फजर जी नमाज़ ते वञे पियो
मस्जिद जामे मस्जिद कूफा जे अंदर मौला अली वंजन पिया नमाज ते अब्दुर्रहमान बिन मुलजिम खारजी खबीस हमलो कयो खंजर जो वार कयो मुझो मौला अली नमाज में नमाज तरफ जेरी मल खंजर लगो रत वहन लगो ओडी मल मौला अली जे ज़बान मां जेकी लफ्ज़ निकता है कूफे जी जामे मस्जिद जे उन मेहराब में अज भी सोनन अखरन सा उहे मौला अली जा लफ्ज़ लिखया बीठा है छा लफ्ज़ निकता फुज़्तु बिरब्बिल काबा रब्बे काबा जो कसम मुझे मन जी मुराद पूरी थी वही सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मस्जिद में नमाज ते अल्लाह जे घर में मालिक जे हाज़री में अली के शहादत मिले थी यही तो मुझे दिल जी मुराद हुई यही तो मुझे मन जी मनशा हुई जेका मुझे मालिक अज मुझी पूरी कया रब्बे काबा जो कसमा मुझे दिल जी तमन्ना अज पूरी थी वही सुभान अल्लाह जी विलादत काबे में शहादत मस्जिद में थका बैठायो गर्मी मुंझाए भी दो दवा या सुभान अल्लाह ते टैक्स लगी वही खबर तो पे तो जेरन में वेठो आया पंजो नसीराबाद जे कब्रिस्तान में वेठो आया सुभान अल्लाह हाथ मथे करे चो सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या इमाम हुसैन जो बाबो मौला अलिया अम्मा खातून अतहरा कुरान तो फरमाए मरजल बहरैन यल्तकियान बिन दरियान के रब गड्डू वहायो बदरिया गड्डू वहन था बैनहुमा बरज़खुन ला यबगियान उन्हन बिनी जे विच में पर्दो एक बे ते चढ़त न था कने हर को दरिया पंजे पंजे लिमिट में पंजे अंदाज में पंजे अतवार सा वही रहो फबि अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ए जिन्नो ए इंसानो पोतवा केड़ी केड़ी नेमत जो इनकार कंदो इमाम सुयूती रिवायत आंदी त ये बदरिया केड़ा हने जेके जिन्न नहीं इंसान ते रब जो एहसान आने मुझा दोस्तों हिकड़ो दरियाए फतवता दरियाए बहादुरिया मौला अली बियो दरियाए इफ़्फ़त ऐं तहारत पाक दामनी ऐं पाकीज़गी जो दरिया खातून अतहर सय्यदतुन निसाया रब इन्हनि बिनी दरियानि खे गॾु वहायो इन्हनि दरियानि जो धरती ते अचणो रुॻे इंसाननि जे लाइ न पर जिन्ननि जे लाइ बि रब जो एहसान मौला अली जो वजूद खातून अतहर जो वजूद जिन्न नहीं इंसान जेला रब जी जात जो एहसान फबि अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वो पंजे रब जी केड़ी केड़ी नेमत जो तवा जिन्नो इंसानो इनकार कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह यखरुजु मिनहुमल लुलु वल मरजान इनन दरियान बिनी दरियान मजा जने इनन जे संगम इनन जो गडजी वहण थींदो आ त इनन मजा मोती ऐं मरजान निकरंदा आहिनि हीरा ऐं लाल निकरंदा आहिनि ये हीरा लाल छा आहिनि इमाम जाफर सादिक फरमायो त दरियाए फतवत मौला अलिया दरियाए इफ़्फ़त खातून अतहरा इन्हें मजा मोती ऐं हीरा लाल जेके निकता से इमाम हसन ऐं इमाम हुसैन
सुभान अल्लाह। अगते रब वरी फरमायो फबे अय्ये आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ए जिन्नो ए इंसानो तो पंजे रब जी केड़ी केड़ी नेमत जो इनकार कंदो। सुभान अल्लाह। तमा इनकारी आयो या इकरारी आयो? जवाब दियो नसीराबाद वारो, इकरारी या इनकारी? मौला अली असांजे ला रब जी नेमत, मौला अली जा बच्चा असांजे ला नेमत, यो घराणो हिन उम्मत जे लाए नेमत। आप केर इनकार कंदो? जेको मोमिन हुंदो सो त इनकार कोन कंदो। सुभान अल्लाह। जन खे रब मोती ऐं मरजान करार दिनो, जंहिंजो अबो अली आ, जंहिंजी अम्मा खातून जन्नत आ, जंहिंजी परवरिश थींदी आ त मुस्तफा करीम जी पाक गोद में थी। इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी त जेरी मल इमाम हसन जी विलादत थी, मदीने वारे साईं जी ज़ात मस्जिद नबवी में हुया। खबर पई खातून अतहर जे घर में बच्चे जी विलादत थी आ। हुजूर तकड़ा तकड़ा आया। साईं फरमाइन था मुखे मुझो बच्चो ॾेखारियो, मुखे मुझो पुट ॾेखारियो, मुखे मुझो बच्चो ॾेखारियो। किथे आ? पेश कयो सी। साईं फरमायो मां समई तुमू हो, नालो छा रखियो थवस? अली अर्ज कयो या रसूल अल्लाह, नालो रखियो थे मां हर्ब। हर्ब जी माना है जंग। जो त अली बहादुर हो न, बहादुर के पंजी उन्हें बहादुरी वारी फील्ड सा मोहब्बत हुई। फरमाई नालो रखियो थम हर्ब। साईं फरमायो त न अली मां हिन जो नालो हसन थो रखा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्तों वरी जरे सैयदना इमाम हुसैन जी विलादत थी, हुजूर के इत्तला ॾिनो जो साईं आया। फरमायो मुझो बच्चो किथे आ? मुझो बच्चो ॾेखारियो, मुझो पुटड़ो किथे आ? पेश कयो वियो। साईं फरमायो त नालो छा रखियो थव? अर्ज कयो से नालो रखियो तूं हर्ब। साईं फरमायो हर्ब न, हिन जो नालो हुसैन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं हे नाला त मक्के में मदीने में अगे के रखिया ही कोन हुया। साईं फरमायो त हे नाला रब पंजे खजाने में जन्नत में लिकाए रखिया हुया। जेड़ा ही शहजादा सूरत में बेमिसाल, सीरत में बाकमाल, तेड़ा हिनन जा नाला बे बेमिसाल। सुभान अल्लाह। बेशक हेड़ा बच्चा न अग के जावा न पोए के जमंदा, हिनन जा वजूद लाजवाल बेमिसाल, त हिनन जा नाला बि रब पाण वट मख्फी रखिया हुया। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंजे हिनन बच्चन पंजे शहजादन जी परवरिश पालना तरबियत तालीम पाण कई। सुभान अल्लाह। मुझा बच्चा के हाफिज वट पढ़ंदा, के आलिम वट पढ़ंदा, के डॉक्टर के प्रोफेसर वट पढ़ंदा, पर हसनैन करीमैन के पढ़ाइण वारो इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा पढ़ायूं, किए पढ़ायूं, केतरो पढ़ायूं, केड़ी तालीम दिनऊं, या उस्ताद जाने या उन्हें जो शागिर्द जाने। सुभान अल्लाह। उस्ताद बाकमाला त शागिर्द बेमिसाला। मुझा दोस्तों वरी जेका तालीम हसनैन करीमैन खां खे पंजे अब्बे मौला अली खां मिली। साईं फरमाइन था अन मदीनतुल इल्म व अलीयुन
बाबुहा मां मोहम्मद इल्म जो शहर आया अली उन्हें जो दरवाजो सुभान अल्लाह मुझा दोस्तों जंहिंजो उस्ताद मदीने वारो साईं जंहिंजो मुरब्बी मौला अली शेरे जली हैदरे करार सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों कीअं तालीम थी कीअं तरबियत थी मिठा जेकॾहिं उहे वाक़ियात ऐं रिवायात थियूं पढ़जनि ऐं ॿुधजनि त अकुल महवे हैरत अची थो वञे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सदके जो माल आयो सदके जी खजूर आई ज़कात जी खजूर आई ढेर रखियो हुयो हुजूर जन जी आया त हसनैन करीमैन मदीने वारे साईं जे पुठियों गॾु पिया अचनि शहज़ादा गॾु पिया अचनि खजूर रखी हुई साईं फरमायो त ज़कात मूते ऐं मुझे अहल बैतन ते मुझे घराने ते ज़कात हराम आ ज़कात सैयद अहल बैत ज़कात उन्हें के न ॾिबी उन्हें के माल मां खुम्स ॾिबो पंजी पती सैयद जो मिसलन तवां जी कमाई थे न या तवां के खजानो मिले जमीन में जो को मिसलन देग दुनिया जी ता के मिली वने पंजी पती सैयदन के विराए जंग ते वनो माले गनीमत मिले 4 हिस्सा पान में विरायो पंजी पती सैयदन के हवाले खुमसूनन के डिबो हथियो डिबो तोहफो डिबो सूखड़ी डिबी पर ज़कात माल जी मेरा ज़कात मालन के साफ कंदिया मालन जे गंदगियुन के ज़कात पाक कंदिया साईं फरमायो त मां मोहम्मद पाक आहियां मुझो घरानो पाक आ उन्हन पाकन के ज़कात वारो माल न डिबो ज़कात जे सदकात जे माल जा अंबार रखिया हुया शहजादा हुजूर सां गॾु पिया अचनि मदीने वारे साईं जे ज़ात पाक ॾिठो इमाम हसन हिकड़ी खजूर जी गड़ी खई ऐं वात में विधी चबाड़ी अध गीत ॾिनई अध अञा वात में हुयो साईं जन जी नजर पई साईं फरमायो या हसन कख 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 ए हसन बाहर कढ ए हसन यो मिस्कीनन जो माला यतीमन जो माला सैयदन जे खाइण जो माल नाहे साईं जन उहो अध जेको वात में हो उहो भी बाहर कढायो जेको अंदर गीत ॾेई चुको हुयो साईं जन फरमायो उल्टी करे बाहर कढ मां मोहम्मद पंहिंजे बच्चन के हलाल खाइण तो सेखारियां हलाल हलाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कदे पंहिंजे बच्चन जो ख्याल कयो तव तू पाणी रहड़े सहड़े ईंदे हलाल हराम जो माल गॾु करे पो पाण भी खाईंदे बच्चन के भी खाराईंदे हराम जी कमाई मझा करप्शन जो माल रिश्वत जो माल व्याज जो माल नाजायज कमायूं पान भी खाई तो पंहिंजे बच्चन के भी खाराई तो ओ मिठा इहो इस्लाम जी तालीम नाहे मदीने वाले मीर जी तालीम नाहे रब तो फरमाए त हलाल खाओ कुलू मिन तय्यबात मिम्मा रज़कनाकुम जेको कुछ असां ताके रिज़्क ॾिनो उन मां हलाल पाकीज़ा माल खाईंदा सुभान अल्लाह बेशक हिकड़ो गिरह हराम जो पेट में विझे न 40 ॾींहं उन जी दुआ कबूल न पवंदी पुत्र सुजागायो साईं फरमाइनि था हिकड़ो लुकमो हिकड़ो गिरह हराम जो पंहिंजे पेट में विझे 7 आसमानन मां उन माण्हू ते लानत ऐं फिटकार थी वसे
मा दामत तिलक लुकमत फी बतन जैसी तई यो गिरह जो असर उन जे पेट में आ तैसी तई सतनी आसमानन जा मलाइक उन जे मथा लानत फिटकार दा अज फैशन बनजी वियो आ हराम कमाई को भी सोचे न तो ही हलाल ही हराम ही जायज ही नाजायज दुकानदार के एहसास ना है दुकानदार खयानत तो करे मिलावट तो करे खुद भी हराम तो खाए बच्चन के भी हराम तो खा रहे ऑफिसरा पुलिस वालो या वजीरा वकीला अमीरा नवाबा वींदे गरीबन तई ऐ मास्टरन जी त मां गाली न तो कया सुभान अल्लाह सुभान जो ये तो उस्ताद है ना ये अब्बा है ना कौम जा अब्बा है जेकने को 70 थींदो त उन जो कोन को मास्टर उस्ताद हुंदो ना वजीर आजम जो भी कोन को मास्टर उस्ताद हुंदो भली केडे बूते ते थी वने है उस्ताद उनन जा अगवान उनन जा सरवान हने छा उस्ताद ये थींदो आ जी आज असा जा उस्ताद दा सिंह दिसो क्लार्क आई मास्टर इन्हीं जो पाण में पैक्ट थियला पो बाबा पघार जेका थींदी न उने में जो चौथी पती तुंजी बाकी टे हिस्सा मुखे ॾिजां हिकड़े ॾींहं ते वञी सब सयूं करे हाणे माशाअल्लाह हुकूमत अख पटी आ हाणे यो फिंगर अंगूठा बायोमेट्रिक पर जी असा वाला खफ्ती ने जो भलू गोलियूं वेठा है ओ मिठा साईं फरमाइन था त जे पंजे बच्चन के हलाल खारायो उनन जा बच्चा फर्मा बरदार थींदा छो त हलाल में हया हुंदो आ हलाल में निमक हुंदो आ हलाल जे अंदर राहता सुकून बरकता पर जे अंदर में हराम पौंदो आ उन जे अखन मां हया निकरी विंदो उन जे दिल मां तरस निकरी विंदो मिस्कीन तड़पंदो पियो पर उन के बाझ न ईंदी जे पेट में हराम जा गिरह पियल हुंदा ओ मिठा मदीने वारे साईं फरमायो त पान भी हलाल खाओ पंजे बच्चन के भी हलाल खारायो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब हराम आहे चवा तो रिश्वत हराम आहे यार गाल हक जी चवंदुस को मुखे सुभाणे दावत न दिजो मुखे तकरीर ते न घुराइजो वठे जो रिश्वत दिए जो रिश्वत उन्हीं जन्नत हराम आहे हराम आहे चवा तो रिश्वत बात में मुंह ते कोन न पियल जी जंहिंखे अलाह ज़बान ॾिनी आहे सो चवे हराम आहे चवा तो रिश्वत न उन में बरकत न उन में रहमत इहो रुगो बस अखियुनि जो ढो आहे ओ ॾियण वठण बई अज़ाब रब जो इहो नबीअ जो कलाम आहे हराम आहे चवा तो रिश्वत हराम मां जो दिए खैरातू अदा करे हज कढे ज़कातू मलक मोटाए हणन था मुंह में उन्हीं जी इबादत नाकाम आहे
रिश्वतुन जा माल वठी यतीमन जा माल फबाए परावन प्लाटन ते कब्जा करे परायूं बन्यूं फबाए परावा संग खाई ऐं पैसा कमाए पो वरी विंदो हज ते नंढड़ी तस्बीह हथ में अछड़ी टोपी पाईंदो अल्लाहुम्मा सल्ले कम पियो हले वापारी साहब पंजे दुकान ते फुर लुट लायूं वेठो वा मिलावता ख़यानता कूड़ा साईं फरमाइन था जेको व्यापार में सच्चो गालाए सच्चो व्यापार करे मिलावत न करे क़यामत जे ॾिहाड़े अत्ताजुर सदूकुल अमीन मअ नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन ओ व्यापारी जेको व्यापार में सच्चो गालाए अमानतदार हुजे व्यापार में खोट न करे व्यापार में कूड़ न गालाए कूड़ो कसम न खणे क़यामत जे ॾिहाड़े नबीअन सां सिद्दीकन सां शहीदन सां ऐं वलीयन सां गॾु इहो व्यापारी जन्नत में वेंदो नसीराबाद वारा ओ दुकानन वारा तो समझो आ मां दुकान तो हलाया रोजी तो बचन जी कमाया बाबा इबादत मस्जिद में थींदी असां तो दुनिया जो कम वेठा था कयूं न यो दुनिया जो कम ना है यो भी दीन जो कम आ जे कने तू अमानतदार रही सच्चा रही क़यामत जे ॾिहाड़े नबीयन सिद्दीकन शहीदन सां इन व्यापारी के गॾु जन्नत में मोकिलियो वेंदो मां पंहिंजे कमरे जे लाइ गाडर वठण वियुसि गाडर मां पंहिंजो वाक़ियो थो ॿुधायां उहे उन वक़्त में 200 रुपए में शायद फुट हुयो मूंखे पूरो अंग यादि न आहे पर 200 रुपए में फुट हुयो ॿ गाडर 200 रुपए फुट जे हिसाब सां उन्हें के वहां पैसा ॾेई वापस मोटी आयसि पंहिंजे घर चईं बस तव्हां हलो पोइ गाॾे ते मां मोकिलियां थो गाडे ते खयूं तो अचे उन्हें गाडे के किराए जा पैसा ॾिनम घर में पहुतुसि जेॾी महिल गाडर पहुता त हिकिड़ो 200 वारो ॿियो वरी 150 वारो मुझो हाणे हे असां जहिड़नि फ़क़ीरनि सां बि ईअं था कनि त ॿियनि जी त खलल हिकी हलाईंदा हूंदा ऐं मूंखे सुञाणे चाहिड़ी बि प्यारी ख़िदमत के बोले वो चाह में कढी में शुनाख्ती कार्ड पे ठहराए शुनाख्ती कार्ड हर मानू जो हक है शुनाख्ती दादू जी गाल दो शुनाख्ती कार्ड ठाहिण जे लाइ विच बाबा ही कागज कोने वरी ही सर्टिफिकेट कोने ही कोने गर्मी काढ़ो उस दादू जी गर्मी से मुखे 20-25 पंध कराई हुन जो मकसद हो तो कुछ कठा है न को मुंह जो ॾियण वारो मां भी कोन है ॾियण वारे ॾींहं ते मजा ही कोन है सो ही मुखे 15-20 पंध कराई आखिर ठई दे कुछ दींदो कोन पुछ शुनाख्ती कार्ड ॾिनई चई मौलवी साहब मुझे हक में दुआ घुरजो मुझे मां अवल तू मुझे हक में दुआ घुर पो मां तुझे ला दुआ घुरा जी मां गुनहगार आहियां मां कहिड़ी तव्हां आलिम आहियो भलार आहियो तव्हां दुआ घुरो न मुंहिंजो अलाह सभिनी जो आहे सभिनी जी ॿुधे थो अवल तूं मुंहिंजे हक़ में दुआ घुर पोइ मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां जी मां कहिड़ी दुआ घुरां तव्हांजे लाइ मुंहिंजो दुआ इहा घुर त अलाह साईं मुंहिंजो वरी तो में कमु न विझे वरी कॾहिं तुंहिंजो मुंहुं न ॾिसां जी तव्हां कावड़ जी मुंहिंजो कावड़ जी ॻाल्हि आहे मुंहिंजो त रिली रुलाए छॾी आहे तो मुझी जड़ कडी चली आ मां तो कावड़ जी गाल तू करी इहो तो क़यामत में फरियाद थी दो जो तो मुके गर्मिन में रुलायो आ इहो तो हिसाब मां तो वठन क़यामत में ऑफिसर साहब अल्लाह तो के कुर्सी दिनी आ रब तो के इज्जत दिनी आ रब तो के कलम जो पावर दिनो आ त गरीबन जी मदद करन हियर बोर्ड आई जब बाहरन मुल्कन मा चूं त जहाज भरजी आए असा फेसबुक ते ॾिठा त जहाज भरजी आए हिते वडेरन जे ओताकुन में पिया माल हलन दुकानन वारन के खपाए ॾेई छॾियो गरीब सागा हुए भुखुन में गरीब सागा हुए सूरन में
ओ मिठा ये हराम जा माल खाई ऐं चई तो मां आशिक अहल बैत आहियां, मां इमाम हुसैन जो मुरीद आहियां, मौला अली जो हुबदार आहियां। तू अली जो हुबदार न सदाए, मौला अली जो आशिक न सदाए। तू तरीको तुझो पंजो निहार, पो वरी तू दावा कर त मां कंहिंजो पैरोकार आहियां। मिठा इहो रस्तो इहा वाट यजीद वारी आ। कंहिंजो हक़ खाइण, कंहिंजो हक़ फबाइण, कंहिंसां नाजाइज़ी करण, कंहिंजो रस्तो रोकण, कंहिंजो पाणी बंद करण, जिना करण, छोकरे बाजी करण, अल बिदाया वन निहाया खण। मां तोखे ॾेखारियां हाफिज इमादुद्दीन इब्ने कसीर रिवायत आणे थो, यजीद ज़ानी हो, यजीद शराबी हुयो, यजीद बदकिरदार हुयो, यजीद कुत्ता पालींदो हुयो, यजीद बदकिरदार हुयो, नशो करे पो ईंदो हो त बरकातूं 4 रकातुन वारी नमाज बरकातूं पढ़ी सलाम वराए उथी वञो वींदो। नशो करण यजीद जो किरदार आ, परावा हक खाइण यजीद जो किरदार आ। हुसैनी किरदार इहो नाहे, हुसैनी किरदार उहो आ जेको इमाम हुसैन जी जिंदगी में। सुभान अल्लाह। असा भी बीमार थी पियो, इमाम हुसैन के खबर पई त फलाणो मुझो दोस्त बीमार आ, इमाम हुसैन पुछण वियो। न चयो सुभान अल्लाह। ताजे ओड़े पाड़े में को बीमार थे पो छा चंदा अदा या त मुंजी लगी हां बाबा लोड़े तो अन्या त लोड़ी जो अन्या किथे गाला न। इहो तरीको यजीद जो आ, हुसैनी तरीको चाहे इमाम हुसैन बुधो तो फलाणो बीमार आ, मुझो सोहणो हुसैन हली वियो उन जे तडे ते पुछण दे ला। साईं उन जे पासड़े में वेठा पुछन पिया बा किया तबीयत, चेसी मुखे ॾाढी तकलीफ आ। वाह गम्मा, वाह हम्मा, वाह गम्मा, हाय मुझो गम, हाय मुझी परेशानी, हाय मुझी गणती। साईं फरमाए केड़ी गणती आ? चेसी मुते 30,000 कर्ज, 30,000 कर्ज, मां मता मरी वञा, मुझो कर्ज केर भरींदो? इमाम हुसैन मुर्की फरमायो गम न कर, तुझो कर्ज मूते आ। अर्ज कई साईं तवा अल्लाह कदे भरियो ता को मता गाल विसरी वने, मां मरण ते पियो आया साईं, मां कर्जी थी मरण न थो चाया। साईं फरमायो त गणती न कर, उठण का अग में इमाम हुसैन तुझो कर्ज अदा करे पो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बीमार का पुछण इमाम हुसैन जो कम, कर्जी जो कर्ज भरण इहो आहे इमाम हुसैन जो कम। हिकड़ी गाल बुधाया व इमाम हुसैन जी, सुभान अल्लाह। जेके थक जी पियायो तो मां दुआ घुरा। सुभान अल्लाह। बुधण चाहियो दादा तुम दे गणो। इमाम हुसैन जो फरमूद हुआ जेको इमाम हुसैन जे सभिनी सीरत निगारन लिखियो आ। थोड़ो तवज्जो मुडे कयो तो मां बुधाया गाल समझण जेड़ी है। इमाम हुसैन फरमायो त तव्हां वट मानू पंजा कम खणी अचन त तव्हां मलूल न थींदा कयो। इहो तव्हां ते अल्लाह जो एहसान आ जो उन पंजे मानुन जा तव्हां में कम विधा आहिनि, तव्हां दे मोहताज थी तव्हां जे दर ते आया आहिनि, मलूल न थियो उन्हनि जा कम कयो। जेकॾहिं तव्हां माण्हुनि जा कम न कंदो त जे ॻाल्हि जे करे माण्हू तव्हां वटि अचनि था न, उहा शइ रब तव्हां खां फुरे वरी उन्हनि खे ॾींदो जेके माण्हुनि जा कम कंदा। पुट का ॻाल्हि पलव में पहुती, ॻाल्हि सम्झ में आई, वरी ॿुधो मां हिकु भेरो वरी थो सम्झायां। मिसाल ॾेई, मिसाल हिकिड़े साईं अली अकबर जो मुंह में कम पियो, मुंह हटायो। हाणे इहो इमाम हुसैन फरमाए थो त इहो तो ते रब जो एहसान आ जो हिकिड़े माण्हू जो तो में कम पियो आ। हाणे उहो कम जे लाइ मुंहिंजे तॾे ते आयो, मां चयो मूं टाइम कोन्हे बाबा, मिलंदुसि कोन्हे।
फलाने टाइम ते अचे मां चवां इहो कम बाबा मुंहिंजे हथ में न आहे मां न कंदुसि हालांकि मुंहिंजे हथ में आहे मां कयां करण चाहियां त करे सघां थो ऐं मां हिन खे टरकाए छॾियां हिन खां नटाए वञा लवाए वञा इहा अल्लाह जे नेमत जी बेक़दरी आहे इमाम हुसैन फरमाए थो त इहा नेमत रब तो को फुरे वरी उन्हे खे ॾींदो जेको अल्लाह जे बाननि ते बाज ऐं रहम सुभान अल्लाह मिसाल तू सूबेदार साहब आई तू एसपी साहब आई तू एसी आई तू डीसी आई मानू तुझे तडे ते बीठा है मानू तुझे पखर में काढ़े में तुझे अंगण ते बीठा है तुझे दर्द ते लाइन लगायूं बीठा है ऐ तू वरी चई त मां वांदो न आहियां हींअर साहब जे सुम्हण जो टाइम आ हींअर साहब मीटिंग में आ वरी पट्टे वाला जे साहब मीटिंग में आ वरी 5 रुपया ॾीस त मीटिंग खत्म थी वई हल बाबा हाणे सुभान अल्लाह वदा इमाम हुसैन फरमाए थो त मानू तवा वट कम खणी था अचने इहो तवा ते अल्लाह जो थोरो आ रब जो एहसान आ जो पंहिंजे माण्हुनि खे रब मोहताज करे तवा जे तॾे ते आंदो आ तवा थोरो तसवर कयो जेकॾहिं तव्हां इएं मोहताज थी कंहिं ॿिए जे दर ते वञो त तव्हांजी दिलि ते छा गुज़रे साईं फरमाइनि था जेकॾहिं तव्हां क़दुरु न कयो न त इहा नेमत जंहिंजे करे माण्हू तव्हां वटि मोहताज थी आया आहिनि इहा कुर्सी इहो कलम इहो इक़्तिदार रब तव्हां खां फुरे वरी कंहिं ॿिए अहिड़े खे ॾींदो जेको अल्लाह जे बाननि ते बाज करे ही जेका ख़ल्क़ है न अल ख़ल्क़ इयालुल्लाह ही मखलूक अल्लाह जो अयाल अयाल ॾिसो न साईं मौलाना गुलाम शबीर जो पंहिंजो अयाल आहे साईं अली अकबर जो पंहिंजो अयाल आहे हिन हाफ़िज़ साहब जो पंहिंजो अयाल आहे हाणे अयाल में ज़ाल हूंदी पुट हूंदा न्याणियूं हूंदियूं थी सघे थो भाइर हुजनि इहो सभु अयाल आहे सम्झो था हाणे जेको घर जो वॾो हूंदो उन खे पंहिंजे अयाल जी ॻण हूंदी न तव्हांजे अयाल सां जेको सुठो हले तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी या न तव्हांजे पुट खे को इज़त ॾे तव्हां ख़ुशि थींदो या न चवंदो यार हिन मुंहिंजे बच्चे जी इज़त सुञाती आहे तव्हां ख़ुशि थींदो मदीने वारो मीर तो फरमाए ही जेका मखलूक आहे न इहा सभु अल्लाह जो अयाल आहे अल्लाह हिननि जो घर धणी आहे ही जमीन जेका है ना अल्लाह जो ठायल जोड़ियल दस्तरखान अल्लाह जो घर ही मखलूक अल्लाह जो अयाल उन्हनि ते बाझ करण तरस करण रहम करण तव्हां जे मथां जिम्मेदारी मल्ला यरहम फला युरहम जेको ॿिए ते रहम न कंदो अल्लाह उन ते रहम न कंदो जेको ज़मीन वारनि ते रहम कंदो आसमान वारो उन जे मथां रहम सुभान अल्लाह ये रस्तो नहीं वनी पियो न नसीराबाद वारा तो हेठ गाटो कयूं वने दिस तक किविल तक ने सोचे समझी पैर रख के किविल के विजानी वाणी न लता या किविल पे अल्लाह जी मखलूक पुत्र के उन्यारे कुत्ते के पानी प्यारियो हो अल्लाह उनके बख्शे जन्नत में मोकले छे के बिल्ली के बंद करे कमरे में तालो दई छडियो बिल्ली उन भुख जे करे तड़पी 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 मरी वई उन्हें बिल्ली जे केस में रब उनके जहन्नम जी बाह में उछलाई हां हिकड़ो मानू ठो कराची में हेठों धड़ कम न पियो करे हुजे कद्दावर चाठो जवान नौजवान गोठ जो चंगो मुर्स वडेरो अचानक न मर्ज न बीमारी कुछ भी न अचानक हेठो धड़कम छड़े वियो मूं वटि वठी आया सही न दुआ दियो हिन जो हेठो धड़कम न तो करे मूं ने का पुछो त भई खबर तोखे थियो छा आहे चीज़ मुखे बियो तक को खबर ॿी का खबर कोने हिकड़ी मुंह में आदत हुई जो मां जन मर गाड़ी हलाइंदोस न को कुत्तो नजर अची वने न उनके ड्रोड़ाए उनते गाड़ी मतो चाड़े उनके मारे अगते वने इया मुंह में आदत हुई कई कुत्ता जेरी मल उनके मथा गाड़ी चढ़े उनके चेल ते गाड़ी जो टायर अची वने उनजी चेल भजी पए कुत्तो कौकाट कंदो मुखे मजो ईंदो
मुझो पोही उहो तोखे नतीजो पुट मिलियो आ जे कुत्तन जूं तो चेलियूं भगियूं हुयूं न अज तुंजी चेल भी रब भरी छॾी मुझे पाड़े जी गाल बुधा मुझे पंजे पाड़े में असा जे घर जे पासे में एकड़ो अगियो घर छडे परियों घर होजे विच में एकड़ो घर हो परियों बियो घर हो नंढो दुकान हट हट बाराड़ी में जे हट थींदा आहिनि न उन हट ते कोई बारड़ा खणींदा सारियूं खणींदा कणक खणींदा चांवर खणींदा उन के झोली अन्न जी विझी उन छलीअ में ऐं उन के खटम ॾेई छॾींदा उन के बिस्कुट ॾेई छॾींदा ई हट हलाईंदो हुयो हिकड़े ॾींहुं वा छलीअ में सारियूं पियूं गड्ढ वायो अचे उन गड्ढ अचे सारियूं खादियूं हे जो कावाटी जी काठी पई हुजे न कावाटी समझो था न कावाटी जी काठी खणी न उन गड्ढ के जो हई मथों ढूंगे में उन जी चेल भजी वो गड्ढ उन जो पोयो हिस्सो धड़ सुकी वियो वो गड्ढ उछिए धक लगो न वरी जमीन ते पैर पाए हलियो न उते वेचारो कुत्तो गड्ढ पियो हुंदो पो उन के मालिक गाह चारो दींदो हो पर कुत्तो वो गड्ढ उथियो न मरी वियो गड्ढ वो मानू जे कावाटी हणी उन गड्ढ के मारियो मुंह पंजे अखन सा ॾिठो उन जी चेल हेठियों धड़ सुकी वियो खुदा जो कसम आ तो वो पंजे घर में रड़ियूं कंदो मां पंजे घर में उन जो रड़ियूं ॿुधंदो हालांकि विच में बियो घर भी हुयो सजी रात रड़ियूं कंदो निंड न ईंदी हुयसि 80 ताईं आज़ार जे करे इलाज दवाऊं दरमल पर फायदो न थियो जेको गड्ढ के ईज़ा पहुचाइन अल्लाह वट इंसाफ आ रब वट नाइंसाफी ना है अल्लाह वट देर हुंदी आ अंधेर न हुंदो आ मुसलमानो भाईरो पंजे हथ सा के ईज़ायो न पंजे ज़बान सा के दुखायो न गड्ढ के कुत्ते के कील के ईज़ाइण जो हक ना है और तू पंजे पीउ सा छा तो सलूक रखी पंजे अम्मड़ सा केड़ो तुजो रवैयो आ हां एकड़ो मानू आयो दरगाह शरीफ ते चई सही यो का बिजली तार खोले दियो तो माने में हथ विझा वाह खैर ताए छो तो बिजली में हथ विझी चई सही पुठी खोली त पुठी ते ही डंडन जा निशान ठया पिया हो वाहे के चोरन मारियो दई को धाड़े लन पुरियो दई छा मसलो आ चई चार पुत्र इन एकड़ो झले बीठो बिन वरी लठियूं आई पुत्रन मुके ही जेके धक्कन जा निशान है न पुत्रन मुके मारियो छो मु पुछो मा छो मारियो तन ची तू खंगी तो बलगम तो कडी असा जो घर तो खराब करी असा जे घर के मुआ निकुर मार कडी ने कुराड़े पीउ के घर में अबा भला मुजी दवा करायो इलाज करायो मा खंगा तो भला पर मुके बीमारी आ छाती जी बीमारी आ मा खंगा तो मुके इलाज करायो चितो ते इलाज ते खर्च कयूं केड़ो तू थी जोड़ो डांदन जो हलाइंदे हर वंदे तू केण हलाइंदे तू रोंबो लाबारो कंदे तो ते खर्च कयूं पैसा सा के कोड़ा आइन जो तो ढूंढ ते खर्च कयूं जे मुके मार कडी मुके घर में लोधे छड़ियो पुटन खुदा जी इज्जत जो कसम आ मुजी दिल रत थी रोए हिकड़ी कुराड़ी औरत आई कुराड़ी औरत मां समझा तो 60 साल या 62 साल जी उम्र हुंदस अंदाजन मुखे जे पीर साहब जी मुझे रहने के लिए जगह मिलेगी उर्दू पे गलाए जो अम्मी कैसे आना हुआ है क्या मसला है चौन लगी पीर जी मेरा बेटा है उसने मुझे मारा है मुझे घर से निकाल दिया है माई से अच्छे रूनी बोकट कहीं मुझो यहाँ पे डके अमा छो तो के पुत्र मारियो चई मु चयो मास त मां तुजी अम्मा या तो के पालियो तम खीर प्यारियो में थन प्यारियो में खिदमत कयम चई निकुर कुराड़ी मु चयो मास भला मां बुढ़ड़ी कुराड़ी काडे वजा त पुत्र मुखे जो चे तो वनी यार करुणे वट वनी 60 सालन जी कुराड़ी औरत उन के पुत्र चवे तो वनी यार कर उने वट वनी मानी खा मां तो के मानी न खाराइंदुस
पुट असां रड़ियूं था कयूं त असांते बोडूं थियूं अचनि, असांते ज़िलज़िला था अचनि, असांते ज़ालिम हाकिम अची विया आहिनि। 5 रुपए वारी शइ 50 रुपए में थी वई आहे, 100 रुपए वारी शइ 500 रुपए में थी वई आहे, महांगाई थी वई आहे। पुट कॾहिं पंहिंजे लक्षणनि खे असां ॾिठो आहे, पंहिंजे प्रकारनि खे असां ॾिठो आहे? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। तालीमत इमाम हुसैन छाहे। सुभान अल्लाह। थकजी पिया? सुभान अल्लाह। हजरत इमाम हसन, हजरत इमाम हुसैन, हजरत अब्दुल्ला बिन जाफर ट्रई हे भाई रहन टियों सौट रुआ हज जे सफर ते निकता प्यादल। इमाम हुसैन 25 हज प्यादल कया हुया। घणा प्यादल हज ते 3 सौट निकता हिने। सफर कंदे कंदे हज अदा थियो, वापस मोटिया 3 शहजादा। वापस रस्ते में हिकड़ी जाए ते सहरा रेगिस्तानी इलाइको आ, जेको खाधे पीते जो सामान मशकेजा हुया पानी जा खत्म थी विया, खाधे जी शइ न बची आ। उञ लगी, भुख लगी, हाणे सोचन पिया त हिन ऋण में रेगिस्तान में किथों मानी अचे, किथों पानी अचे। मुझा दोस्तों उन रेगिस्तान में सहरा में हिकड़ो तंबू ॾिठो, खेमो ॾिठो। खेमे में आया ॾिठो त हिकड़ी बुढ़ड़ी औरत वेठी आ, कुराड़ी औरत वेठी आ। इमाम हसन फरमायो अम्मा असां हाशमी आहियूं। मदीने वारे साईं जो घराणो हाशमी आ, ऐं हाशमी घराणो अरब में सखी मशहूर आ। अम्मा असां हाशमी आहियूं, असां सफर में आयूं, असांजी मानी पानी ज़ादेरा सफर जो सामान खत्म थी वियो आ। असांखे भुख लगी आ, असांखे उञ लगी आ, असांखे कुछ खाधे पीते जे लाइ मिलंदो? माई चयो अब्बा हींअर त ॿियो मूं वटि कुझु न आहे, मुंहिंजो मुड़ुस सफ़र में ॿाहिरि निकिरी वियो आहे, उहो हुजे हा त कुझु न कुझु मुहैया करे ॾिए हा। हाणे असां वटि ॿियो कुझु न आहे, हीअ बकरी बीठी आहे, भाई हिनखे ॾियो, इन बकरी जो खीर कढो उहो पीओ, ॿियो त कुझु न आहे। बकरी के ॾुधऊं, जेको खीर मिलियो टिनी खीर पाक पीतो। अम्मा असांखे भुख लगी आ, अबा ॿियो त कुझु कोन्हे, इहा बकरी त हिनखे उहो तव्हां मां रधे थी खाराया, इनके रधे पचाए मां खाराईंदी माव। हजरत सैयदना अब्दुल्ला बिन जाफर बकरी के ज़िबह कयो आ, उन्हें माई कुराड़ी बकरी रधी आ, बकरी जो गोश्त तैयार करे टिनी जे अॻियों रखियऊं, उन्हनि खाधो, माई के दुआऊं ॾिनो। अम्मा असांजो शहर मदीनो आ, असां मदीने जा रहवासी आहियूं। अम्मा असां हाशमी घराणे जा आहियूं। अम्मा जॾहिं बि तोखे का ज़रूरत पवे त मदीने ज़रूर अचजांइ, असां तुंहिंजी मदद कंदासीं। 3 शहजादा वापस मदीने मोटी आया। शाम थी, माई जो मुड़सु आयो, पुछण लगो
ती बकरी असांजी काॾे वई माई सारी गाल करे बुधाई तो ओ घर वारा अज असांजे हिन झुगे में हिन खेमे में 3 नौजवान आया हुया उन जो सूरतूं ये हुयूं ॼण कि चोनी दा चंड लही आया उन जो आवाज ॾाढो मिठो हुयो उन जो इखलाक ॾाढो सुहिणो हुयो ओ मुंहिंजा घर वारा उन्हनि मूंखां पाणी घुरियो मूं चयो इन बकरी खे ॾुही खीर पियो उन्हनि मूंखां मानी घुरी मूं चयो इन बकरी खे कुहो रधे आऊं थी खाराया पो मूं उन्हनि के या बकरी रधे खाराई मुड़स चवण लॻो त घर वारी उन्हनि खां नाला पुछई चईन मूं नाला कोन पुछा बस एतिरो ॿुधायूं त असां मदीने जा रहवासी आहियूं एतिरो ॿुधायूं असां हाशिमी आहियूं मुड़स चयो ओ घर वारी तो उन्हनि खां पुछो बि न ज़ात न पुछई उन्हनि जा नाला न पुछई उन्हनि जो तारीफ़ न पुछई ईअं बकरी कोई खाराए छॾियई चई मुंहिंजा घर वारा नाराज़ न थी उन्हनि जूं सूरतूं तूं ॾिसी हा त चवी हा इन्हनि तां जिंद जान बि कुर्बान करे छॾिया बकरी कहिड़ी शइ हुई मूं त चाहियो जेकॾहिं पंहिंजी जान बि उन्हनि तां कुर्बान कया त थोरी माई का गाल गुजरी वही मुड़स का गाल गुजरी वही साल गुजरी विया वक्त गुजरी वियो पो उहे बेचारा पई साल मुड़स मिस्कीन गरीब उतो उन्हें खेमे के पट्टे मदीने शरीफ दे आया मदीने पाक में आया पर हिनन का उहा गाल ही विसरी वही हुई सफर वारी जेरी मल मदीने पाक में पोता परदेसी मुसाफिर न का जान न सुञाण मुंहिंजा दोस्तों इमाम हसन इमाम हुसैन पंहिंजे घर जे दरवाजे जी चाउठ वठ वेठल हुया जेरी मल इमाम हसन जी नज़र उन्हें कुराड़ी ते पई सॾु कई अम्मा माई जो हारियो सॾण वारो नौजवान अम्मा सुञाणी थी मां केर आहियां चई अब्बा मां नथी सुञाणा तूं केर चई अम्मा मां उहो 3 मजा हिकिड़ो आहियां जिन खे तो बकरी कुही खाराई हुई मुड़स के भी याद आयो उन्हें माई के भी याद आयो जी हाँ बराबर उन्हें केड़ो ज़मानो गुजरियो जी अम्मा असां तुझी बकरी जो खीर पीतो असां तुझी बकरी जो गोश्त खाधो अज हक आ असां तुझो हक अदा कयूं तुझो थोरो लायो सही फरमायो त अम्मा अज मां तोखे उन्हें बकरी जो बदलो ॾियण चाहियां तो साईं गुलाम के फरमायो 1000 दीनार खणी आ 1000 बकरियूं मुंहिंजूं काहे आ हिन कुराड़ी ऐं कुराड़े जे हवाले कयोसीं 1000 दीनार 1000 बकरियूं अम्मा हे मुझो नौकर तुसा गरजी थो हले मुझो बियो वड्डो भाउ जेको आहे उन्हें वटि तोखे वठी वेंदो पंजे गुलाम के फरमायो इन माई के इन कुराड़े के वठी वञ मुझे अदे हसन सैयदना इमाम हुसैन उन्हनि के सैयदना इमाम हसन दे मोकलियो हजरत इमाम हसन ॾिसी कुराड़ी के सुञातो सुभान अल्लाह पुटरा जो तो के 5 रुपया छा था मिलन पंजो पीउ विसरी दो वञई मुहसिन विसरी था वञई जन पालियूं निपाई चाचो विसरी वियो मामो विसरी वियो पीउ विसरी वियो मां विसरी वई थोड़ा एहसान उन जा तू भुलाए तो छड़ी पर हुसैनी तालीम चाहे हेदे
इमाम हसन फरमायो अम्मा सुञाणी थी चे अब अम्मा नथी सुञाणा चे अम्मा उन टिन मजा टियों माया जिनके तो बकरी जो खीर प्यारो हुयो असा के तो बकरी कुही खाराई हुई। हजरत इमाम हसन गुलाम के फरमायो वञ 1000 दीनार खणिया 1000 बकरियों काहे आहिन कुराड़ी कुराड़े जे हवाले कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। गुलाम के फरमाइंदे ने के वठी अब्दुल्ला बिन जाफर वठी वञ। अब्दुल्ला बिन जाफर अरब जो सखी सरबो मशहूर सखी हातिम ताई जी भी जाए ना है। हजरत अब्दुल्ला बिन जाफर हजरत अब्दुल्ला बिन जाफर वठी गुलाम पहुंचायो से। हजरत अब्दुल्ला बिन जाफर दिसी जो अम्मा सुञाणी थी मां केर आया माई चो अम्मा नथी सुञाणा अम्मा आऊं उहो टियों आहियां जंहिंखे तो बकरी खाराई हुई। गुलाम के फरमायो इनके 2000 दीनार दे इनके 2000 बकरियों। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकड़ी कुराड़ी कमजोर बकरी खाराई 4000 दीनार 4000 बकरियुनि जा धण मिली विया। सुभान अल्लाह। हिया है नबी जे घराने जी सखावत हिया इमाम हुसैन जी सखावत हिया मुझे पाक नबी जे घराने जी सखावत। खुदा जो कसम जे मंगतन के बादशाह बनाए चन जो वरी उन्हें के कंहिंजे दर ते वञण जी ज़रूरत ही न पई। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। हां ओ मिठा तोखे अल्लाह ताला घट त कोन दिनो आ रब गंज दिना थई पर कदे पंजे अब्बे जी संभाल ल पंजे अम्मड़ जी संभाल ल पंजे मिस्कीनन गरीबन माइटन अजीजन रिश्तेदारन जी संभाल ल। अल्लाह तौफीक देई मदरसा ठाए मस्जिदूं ठाए मुसाफिर खाना ठाए। खुदा जो कसम दौलत इया है जेका रब जे रस्ते में खर्च कई हिते भी नफो मिलंदी अगते भी फायदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। माशाअल्लाह ही मदरसो सुभान अल्लाह जे ठही वने ऐं मदरसे में आलिम निकरन हाफिज निकरन केड़ी हिन नसीराबाद जे शहर ते रब जी रहमत वसे। सुभान अल्लाह। छा हिन मदरसे के ठाहिण तुंहिंजो हक न आहे? जवाब ॾियो हिन मदरसे के ठाहिण तामीर करण उस्तादन आलिमन जी खिदमत करण तव्हांजो हक आहे या न आहे? कंहिंजो कंहिंजो हक आहे हथ मथे घणो पोइ हिन मदरसे जी खिदमत कंदो। सुभान अल्लाह। हिननि आलिमन जी खिदमत कयो हाफिज़न जी खिदमत कयो मिस्कीनन जी मदद कयो यतीमन बेसमरन बेवाहन जी मदद कयो। साईं फरमाईंदा अन वकाफिलुल यतीम का हातैन फिल जन्नह। जेको यतीम जी परवरिश करे मूं मोहम्मद सां हीअं गॾु हूंदो अशद ऐं विची आंगुर मिलाए ॾेखारियऊं। जे बांगिरू पाण में मिलियल आहिनि क़यामत में इहो माण्हू मूंसां हीअं गॾु हूंदो जेको यतीम जी परवरिश कंदो। सुभान अल्लाह। हाँ हिन मदरसे में बचड़ा पढ़ंदा के यतीम हूंदा के बेसर बेसामान हूंदा उन्हनि जी जेकॾहिं तूं खिदमत करीं थो त मिठा 10 दुनिया 70 आखिरत। सुभान अल्लाह। अल्लाह जो वायदो आ मन जा बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा। हिकूण ॾींदे त 10 रब तोखे बदलो ॾींदो। सुभान अल्लाह। ओ मिठा इहा है तालीमात इमाम हुसैन। तवा पंजे अंदर में रहम पैदा कयो बाज पैदा कयो सखी दिल बणजो नरम दिल बणजो ऐं इमाम हुसैन सिखारियो त नमाज 5 वक्त पढ़ो। सुनो हुसैन मैदान करबला में फजर जो वक्त थियो आ न फरमाए अली अकबर बच्चा किथे आई पुत्र अज त बांग चओ फजर जी बांग चओ त मां हुसैन नमाज पढ़ाया। मुझे नाने मोहम्मद करीम जो बांगो बिलाल हुंदो मिठड़ो आवाज बिलाल जो हुंदो। ए अली अकबर तुझो भी बिलाल वांगुर मिठड़ो आवाज है तू मुझो बांगो बिलाल तू आही अज तू बांग चओ त मां हुसैन इमाम दी नमाज पढ़ा।
हाँ मुझे आका हुसैन फजर जेला अजान अली अकबर चया इमामत के मुसले ते सोनो हुसैन बिठो वरी जेरी मल जंग हलंदे हलंदे कहीं मुहर्रम जो दिहाड़ो हो जुम्मे जो डी हुयो सिज ढलियो ऐं जुम्मे जो वक्त बेपारी जो वक्त चालू थियो हिकड़ी रिवायत में आ त इमाम हुसैन सलातुल खौफ जमायत करे पढ़ाई आ फरमायूं ताली अकबर बच्चा बांग चो त मां इमाम हुसैन इमाम थिया त बेपारी नमाज पढ़ो बी रिवायत में ही आ ताली अकबर हजरत कासिम ये शहीद थी चुका हुआ इमाम हुसैन मैदान करबला में अकेलो बचो हुयो 121 तीर ने तलवारुन जा बदन ते जिस्म ते घाव थिया घोड़े ता हेठ आया त शिमिर सीने ते चढ़ी बैठी फरमायूं शिमिर छोरो सीने जो ही कमीस त हटा कमीस हटा यही त बग जो अच्छो अछाण जो निशान कोड़ जो थींदो न अच्छो निशान वो अच्छो निशान नजर आयो सुने इमाम हुसैन फरमायो तो मुझे नाने मोहम्मद करीम सच फरमायो एकड़ो कोड़ियो कुत्तो हुंदो जेको मुझे बचन जे मुझे बच्चन के खून में बात रंगींदो मैं समझा तो वो कोड़ियो कुत्तो यार मुझे शहादत जो वक्त आ शिमिर मुझे सीने ता लहत मैं हुसैन नमाज पढ़ा वक्त नमाज दा पढ़न न देंदे मैं को शाम शहर दे रहवासी नमाज पढ़ा या महार छिका किदे वन्या अल्लाह रासी अस गैब विचों आवाज आई ओ सुना थी न उदासी जिने वेसी चन बचड़ा अगू फिर काबा सही तीर वसन पिया तलवारूं वसन पियो सोने हुसैन करबला दे धरती ते तयम्मुम कयो उन्हें वक्त में मुझे आका हुसैन नमाज पढ़िया एड़े वक्त में भी सोने हुसैन नमाज न छड़िया न मस्जिद में न बैतुल्ला के दीवारों के साए में नमाज़े इश्क अता होती है तलवारों के साए में मुझा दोस्तों जिनमल मैदान करबला मां नबी दे बच्चन के कैदी करे वठी अली असगर हाँ हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन बीमारा हजरत सैयदा ज़ैनब साइने के ध्यानी पढ़ाई हुई नबी दे बच्चन के अग्यों इमाम हुसैन जो सिर मुबारक नेज़े ते आ पुठो नबी जा 72 बच्चा जेकी मैदान करबला में शहीद थिया उन्हनि जा सिर भी नेज़न ते अग्यों सिर इमाम हुसैन जो आ पुठो बच्चन जो काफिलो आ मिठा पजयाम ते हथड़ो ते रखो जनी मल घर जे वडे जो सिर अग्यों नेज़े ते हुजे उन्हनि बच्चन जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो उन्हनि बीबियुनि जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो सैयदा ज़ैनब जे दिल ते छा गुज़रियो हूंदो एक बस्ती का गुजर थियो काफिले जो बस्ती मजा मस्जिद में आवाज आयो अल्लाह अकबर
सैयदा ज़ैनब थी फरमाई यजीदियो थोड़ी देर काफिलो रोक्यो असांजू रस्सियूं खोलियो नबी जा बच्चा नमाज पढ़ंदा नबी जे घराणे नमाज न छड़ी इमाम हुसैन जो सिर नेज़े ते आ ज़बान ते रब जे कुरान जी तिलावत आ इन वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुव यतवल्ला सालिहीन मुझो वारिस मुझो अल्लाह आज किताब कुरान नाज़िल कयो आ वो ही सालिहन जो वारिस आ मुझो मददगार मुझो वारिस मुझो अल्लाह जिस्म करबला में आ सिर कूफे में दमश्क दे बाजारन में आ पर चप चुरन पिया कुरान जी तिलावत जो आवाज पियो अचे नबी जे बच्चन कुरान पढ़ियो नबी जे घराने नमाज पढ़ी दीन ते अमल करे ॾेखारियो इस्लाम ते अमल करे ॾेखारियो ओ नसीराबाद वारा नबी जे बच्चन असांखे तालीम ॾिनी इमाम हुसैन असांखे सबक सेखारियो नमाज जो ज़िक्र जो तिलावत जो अल्लाह के राज़ी करण वारो सबक सेखारियो बुधायो वो इमाम हुसैन जी तालीम ते अमल कबो या न कबो जेके हुबदार आयो इमाम हुसैन जा मोहब्बतदार आयो से अहद कयो त जो खां वठी नमाज पढ़बी चो हथ मथे खणी ऐलान कयो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदो जी ओ मिठा मस्जिद के आबाद कयो इया मोहब्बत नाए बस कारा कपड़ा कमीज कारी रंगाई न नमाज न रोजो मथो उघाड़ो लगो पियो आ न तो के अल्लाह जो नालो न कुरान जी तिलावत चई तो मां हुबदार आया न हुबदार उहो आ जेको सोने हुसैन जे दसियल रस्ते ते सुभान अल्लाह न कारा कपड़ा पा महरम जे महीने में इमाम जिंदा आए यो मातम जायज नाए ना दर दर धूल वजा महरम जे महीने में ना दर दर धूल वजा तो सुन्नत को न सुञाती तो भंग संदिल आलाती छड़ पिटका सटका महरम जे महीने में इमाम जिंदा आहे हुसैन जिंदा आहे यो पिट को जायज नाए ना दर दर ना दर दर धूल वजा महरम जे महीने में पढ़ पंजन माजू सारे ना वे हो खुदा के विसारे पढ़ंदो नमाज हाँ मञंदो मदीने वारे साईं जे फरमान के मञंदो सोने हुसैन जे फरमान के मञंदो मौला अली जे तरीके के सुभान अल्लाह आजाद करे उथो त इंशाअल्लाह ताला पंज वक्त नमाज पढ़बी ऐं 10 मुहर्रम जो जे न रोज़ो रखी त इहो हिकड़ो रोज़ो साल जे गुनाहन के मिटी छड़े सुभान अल्लाह पूरे साल जा गुजरल साल जा पूरे साल जे गुनाहन के इहो रोज़ो मिटी छड़ींदो ओ मिठा मदीने वाले मीर फरमायो आ त 10 मुहर्रम जे ॾींहं ते रोज़े रखण वारे के अल्लाह तबारक व तआला 1000 रोज़न जो अजर ऐं सवाब अता फरमाए सुभान अल्लाह अल्लाह करीम मुखे तवा सा सबनी के शाल अमल जी तौफीक नसीब फरमाए रब करीम जन ही जलसो सजायो आ जेकी इन जलसे में हाजिर थिया अल्लाह करीम सबनी के मदीने जी हाजिरी नसीब फरमाए वमा अलैया इल्लल बला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा
या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह हिन शहर ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल। या अल्लाह जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक नसीब कर। कर्ज वारनि जा कर्ज लाह, बीमारनि के शिफ़ा दे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सवाल पूरा कर। सुहिणे इमाम हुसैन जी तालीमात ते अमल करण जी तौफ़ीक दे। बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा। बेरोज़गारनि के रोज़गार अता कर, बेघरनि के कुशादा घर अता कर, बे औलादन के साले औलाद दे, बे औलादन के फरमा बरदार साले औलाद। या अल्लाह जेकी परेशान उन जो परेशानियों दूर फरमा। असां सभिनी के मदीना आलिया जी हाज़री नसीब कर। या अल्लाह सोने साईं कंबर वारे जे मज़ार ते ला तादाद रहमतूं वसा। या अल्लाह उन्हनि जो आस्थानो क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रख। साईं अताउल्लाह शाह के सेहत कामिला आजला अता फरमा। या अल्लाह अहले सुन्नत जा जेकी भी उलमा ऐं मशाइख आहिनि उनके शाद ऐं आबाद रखजा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर